सेवण बरसां सिंधु दरिया में ॿेड़ी ऊंधी थियण सबबि ॿुॾी वियल वधीक ॿिनि ॼणनि जा लाश हथ हयाती विञाईंदड़नि जो अंग वधी 12 थी वियो। गुम थी वियल बाक़ी 3 माण्हुनि जी ॻोल्हा जारी। 10 ॼणनि खे बचायो वियो। सिंधुअ में चाड़ सबबि कचे जो ॻोठ भावलपुर पाणी हेठि अची वियो, जंहिं जा रहवासी ॿेड़ी ज़रिए महफ़ूज़ हंधि ॾांहुं लॾपलाण करे वञी रहिया हुआ त जो शिकार बणिजी विया। सफ़र बंद थियल लॻल घारो दादू ज़िले में तबाही मचाए छॾी। घारनि जो पाणी तेज़ीअ सां ख़ैरपुर नाथन शाह तरफ़ वधण लॻो। शहर मां वॾे पैमाने ते लॾपलाण जो सिलसिलो जारी। मेहर जे ॿुॾण जो बि ख़तरो, शहरियुनि में ख़ौफ़, राति खां वठी महफ़ूज़ हंधनि ॾांहुं लॾपलाण। मेहर खे बचाइण लाइ रिंग बंदि ॿधण जो कम बि हलंदड़। घारे जे पाणी वधीक सवें ॻोठ ॿोड़े छॾिया। फाथल सवें माण्हुनि खे रेस्क्यू करण लाइ ऑपरेशन शुरू न थी सघियो। MNV ट्रेन के मुख़्तलिफ़ हंधनि खां लॻल घारा बंदि न थी सघिया। पाणी वहकिरा केतिरनि ई ॻोठनि ऐं जोही दादू रोड खे ॿोड़े जोही तरफ़ वधण लॻा। जोही खे बचाइण लाइ शहरियुनि पारां रिंग बंदि जी मज़बूती जो कमु जारी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां मंछर ढंढ जो दौरो। आपाशी अमलदारनि पारां वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खे ब्रीफिंग। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त मेहर खे बचाइण लाइ बंदि ॾिनो वञे। उमीद आहे त मंछर में पाणी जी सतह घटिजी वेंदी। सांगड़ वेझो सिमवाह खे लॻल घारो 20 कलाक गुज़रण बावजूद बंदि न थी सघियो। घारो ॿधण जूं कोशिशूं जारी। सांगड़ शहर खे बचाइण लाइ नवाबशाह रोड ते ॾिनल बंदि ते 3 तबाह बरक़रार। बंदि जी निगरानी जारी। पाणी जे निकाले मिठड़ाऊ केनाल ते 3 पंपिंग मशीनूं लॻायूं वियूं। सांगड़ नवाबशाह रोड ट्रैफ़िक लाइ बंदि। परान नदी खे बि लॻल घारो बंदि न थियो। बरसातुनि सबबि ॿुॾी वियल झुॾे शहर में हिकु भेरो ॿीहर घारे जो पाणी दाख़िल थी वियो। शहरियुनि जे सूरनि में इज़ाफ़ो थी वियो। पाणी जे तेज़ वहकिरनि सबबि झुॾो समारो रोड टुटण जो ख़दशो। शहर में ख़ौफ़ वारी सूरतहाल। सॼे मुल्क में बरसातुनि ऐं ॿोॾि सबबि 1000 खां वधीक फौत। मुल्की मईशत खे $10 अरब जो नुक़सान। सिंध में ॿीहर ॿोॾि जो ख़तरो वधी वियो। सिंध, बलोचिस्तान ऐं ख़ैबर पख्तूनख्वा तमामु घणो मुतासिर थिया। कंडियाली में बंदि टुटी वियो। सांगड़ वेझो सिम नालो टुटी पवण सबबि केतिराई ॻोठ पाणी हेठि अची विया। झुॾे मथां परान नदी खे रोणियूं। पाणी जो वहकिरो बदीन ॾांहुं वधण लॻो। कराची, कोयठा, बुलान ऐं जैकबाबाद क़ौमी शाहरा बंदि। बलोचिस्तान में बिजली जा टावर किरण सबबि 27 ग्रिड स्टेशननि खे बिजली जी फराहमी बंदि थी वई। में सख़्त लोड शेडिंग, बिजली, गैस ऐं मोबाइल फोन सर्विस मुअतल थी वई। शहरी परेशानियुनि में वढिजी विया। सवात, डेरा इस्माइल खान, टांग, नौशेरा ऐं 4 सदा में ॿोॾि सबबि तबाही। 1,80,000 खां वधीक माण्हू बेघर थी पनाह वठण लाइ पेशावर मोटरवे ते पहुची विया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां ख़ैबर पख्तूनख्वा जे ॿोॾि मुतासिर इलाइक़नि जा दौरा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त मुल्क में बरसातुनि सबबि केतिराई माण्हू फौत थिया। वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमतनि खे गॾिजी कमु करणो पवंदो। सभिनी सां गॾिजी ॿोॾि वारी सूरतहाल खे मुंहुं ॾिनो वेंदो। मुल्क में तारीख़ी बरसातूं पयूं। हर तरफ़ पाणी ई पाणी आहे। सिंध जो दौरो करे चुको आहियां। सॼो सूबो ॿुॾल नज़र अचे थो। आख़िरी मुतासिर जी बहाली ताईं सुख सां न वेंदो। दादू जे मोंदर वारे इलाइक़े में 2 औरतूं ॿोॾि जे पाणी में ॿुॾी अजल जो शिकार बणिजी वयूं। वारसन, नाज़िया ऐं जामुल ख़ुश खे पाणी मां कढी सिविल अस्पताल आंदो, जिते डॉक्टरनि संदसि मौत जी तस्दीक कई। ॿिन्ही औरतुनि जा लाश घर पहुचण ते कोहराम। सिंधु दरिया में हिकु भेरो ॿीहर चाड़ गुड्डू बैराज वटि वॾी ॿोॾि बरक़रार। सखर बैराज वटि बि वॾी ॿोॾि ऐं कोटड़ी बैराज वटि विचें दर्जे जी ॿोॾि बरक़रार। गुड्डू बैराज वटि मथाएं ऐं हेठाएं वहकिरे में वात।
हेठाऊं ऐं मथाऊं वेकिरो 5,944 क्यूसिक रिकॉर्ड। सक्कर बैराज वटि मथाऊं ऐं हेठाऊं वेकिरो 5,03,750 क्यूसिक। कोटड़ी बैराज वटि मथाऊं ऐं हेठाऊं वेकिरो 3,38,948 क्यूसिक रहियो। पीपुल्स पार्टी एमपी अली असद ज़रदारी जी लगातार कोशिशुनि सां 7 ॾींहनि खां पोइ नवाब शाह जी बिजली बहाल। एमपीए अली असद ज़रदारी जी कोशिशुनि सां गेज स्टेशन मां पाणी नेकाल थियण खां पोइ बिजली बहाल कई वई। नवाब शाह जे अवाम पारां अली असद ज़रदारी जा थोरा मञा। IMF के लिखो तो पैसनि जी वापसी जी कमिटमेंट नथा करे सघूं। PTI अॻवान ऐं नाणे वारे अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर शौकत तरीन जी पंजाब ऐं ख़ैबर पख़्तूनख्वा जे नाणे वारनि वज़ीरनि खे हिदायत। टेलीफोन ऑडियो मंज़र आम ते अची वई। ऑडियो में शौकत तरीन पंजाब जे नाणे वारे वज़ीर खे चवे थो त IMF खे 750 अरब जी कमिटमेंट ॾिनी हुई। हाणे खेनि इहो चवणो आहे त कमिटमेंट बोर्ड खां अॻु ॾिनी हुई। हाणे बोर्ड जे तमामु घणो पेश करणो पवंदो। उन लाइ कमिटमेंट पूरी नथी करे सघिजे। इहो ई खेनि लिखणो आहे ऐं ॿियो कुझु न आहे करणो। ऑडियो में शौकत तरीन चवे थो त हू चाहिनि था त हिननि ते दॿाउ विधे। ही बिल्कुलु स्पॉट फ्री वज़ीर आहिनि। इहो थियणु नाहे ॾियणो। पंजाब जो नाणे वारे वज़ीर मोहसिन लिगारी शौकत तरीन खां सवाल करे थो त छा उन सां रियासत खे नुक़सान न पहुचंदो। शौकत तरीन जवाब में चवे थो त हीअ जहिड़ी रीत चेयरमैन ऐं ॿियनि खे ट्रीट करे रहिया आहिनि। उन सां रियासत जो नुक़सान न पियो थिए। शौकत तरीन हिन साज़िश जो मास्टर माइंड आहे। जेकॾहिं मुल्क खे नुक़सान पहुचाइण सियासत आहे, सियासत छॾे ॾे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ता इस्माइल चयो आहे त IMF मुआहिदे खां अॻु तहरीक इंसाफ़ किरियल हरकत कई आहे। छा इमरान ख़ान पाकिस्तान खां मथाऊं आहे? छा सभु कुझु इमरान जो इक़्तिदार आहे? पाकिस्तान जो नालो बनी गाला रखियो वञे। असांखे हुकूमत मिलण खां अॻु मुल्क ॾेवालो थी चुको हो। असां मुल्क खे ॾेवालो थियण खां बचायो आहे। PTI वारा समूरियूं हदूं ओरांगे छॾियूं आहिनि। पाकिस्तान के IMF वटि गिरवी रखियो पियो वञे। ख़त में इहो ई लिखियो जेको सूबे जे मफ़ाद में हो। PTI अॻवान असद उमर प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे ख़ैबर पख़्तूनख्वा जी हुकूमत पंहिंजे पेट कटे हुकूमत खे आकारी जवाबु ॾिनो। उमेद आहे त IMF बोर्ड अॼु कर्ज़ मंज़ूर करे वठंदो। शौकत तरीन जी ऑडियो में कट पेश कई वई आहे। इमरान ख़ान खे जेतिरो केराइण जी कोशिश कई वेंदी हू ओतिरो मज़बूत थींदो। ख़त में नाहे लिखियो त IMF सां दिल खां पोइ ते हटंदासीं। ख़ैबर पख़्तूनख्वा जे नाणे वारे वज़ीर सलीम झगड़ा आहे वफ़ाक़ खां मुतालबो हो त NFC जो इजलास पोइ ठाहियो वञे। सलीम झगड़ा मूजिबि सदन वफ़ादारी ते सवाल उथारिया पिया वञनि। 5 जुलाई ते मीटिंग थी। हुननि मिफ्ता इस्माइल ऐं वज़ीर आज़म सां मुलाक़ात कई। फाटा ख़र्चनि ते ॻाल्हि कई। हू मिफ्ता इस्माइल जो थोराइतो आहे जो हुन फाटा में सहकार जी ख़ातिरी कराई आहे। ऐं खिपरो में सागर पुलिस पारां मुक़ाबिलो ॼाणाए मारियल नौजवान जे वारसनि जो लाश रखी धरणो। पोरियत नौजवान मूरत अली बोज़दार जो वारसनि मूजिबि पुलिस नौजवान खे 10 ॾींहं अॻु गिरफ़्तार कयो ऐं मुक़ाबिलो ॼाणाए नौजवान खे क़तलु करे छॾियो। नौजवान जे क़त्ल में मुलविस अहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे।